ये जितने मॉडल हैं आर्टिफिशियल गैलरी के, इसके अंदर जितने स्ट्रक्चर हैं वो मेरे हाथ के हैं बनाए हुए हैं, और डिस्प्ले भी मेरे हाथ की एक्शन के साथ। ये कुमार है, ये चलने वाला चक बनाया गया हमने, इलेक्ट्रिक पे ये बनाया गया। ये भी काजमी साहब का एरिया है, काजमी साहब ने बोला है इसको चलने वाला बना, ये हमने जो है चलने वाला इसको बनाया। ये कार्नर जो बनाया गया 2009 में शशि पले जो वो मिनिस्टर थी कल्चर डिपार्टमेंट की, उसके दौर में ये काजमी साहब का कार्नर बनाया गया। इसकी डिज़ाइनिंग जो है साईं काजमी साहब के साहबजादे यावर काजमी ने डिज़ाइनिंग दी थी, और ये मैंने बनाया गया मेरी टीम के साथ। सबसे पहले ये मेरे को फ़ख्र है, मेरे उस्ताद का जो है मेरे हाथों से ये बनाया गया है। मैंने अपने हाथों से इसको कार्नर को तैयार किया। ऐं ॿियो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां त साईं हिकिड़ी मीटिंग हुजे, उते जंहिंमहिल वेठा हुजनि सभु ऑफिसर, त साईं जेके उन में 16, 17, 18 ग्रेड जा ऑफिसर वेठा हुया, पोइ हुननि साईं हिकिड़ी ॻाल्हि कई त बाबा मुंहिंजो ड्राइवर या मुंहिंजो पटे वारो जेको मूंसां गॾु थो करे उहो तव्हांखां चङो आहे। साईं ऑफिसर चिड़ी पिया, हाणे चङो छा में आहे बाबा, हू तव्हांखे इहा ख़बर न आहे त हनो छा आहे, पाकड़ो छा आहे, कजाओ छा आहे। इहे ॻाल्हियूं जेके कल्चर डिपार्टमेंट में हुयूं, चयो हाणे उते ई सुवालु थियो ऐं साईं जो ड्राइवर हो नबी बख्श सोलंकी साहिबु, साईं हुनखे जंहिंमहिल साम्हूं विहारे त कुझु सुवाल जा जवाब ई ॾेई ऑफिसर न ॾेई सघिया। पोइ साईं हुननि खे चवंदो बाबा सिखो, भला जेकर पुछिणो त मुंझणो, जेकर तव्हां अचो, तव्हां विहो, ॾिसो सुभाणे असीं आहियूं न आहियूं, ई सीटूं तव्हांखे डिपार्टमेंट तव्हांखे हलाइणो आहे, मुंहिंजे हिसाब सां को कंहिं साईं मां पिरायो कोन। हिकिड़े दफ़ा हिकिड़ो माण्हू आयो, उन सां मुंहिंजी मुमारी थी पई, ऐं चौकीदार हुउसि, मूं वटि बंदूक बि हुई, ऐं खयों बीठो हुउसि त हिकिड़ो माण्हू आयो, उहो पाण खे इंस्पेक्टर पियो सॾाए, त आउं CI जो इंस्पेक्टर आहियां। मुंहिंजी हुन सां थोरी, काज़मी साहब मूंखे चयो त बाबा हीउ गेट बंदि रखो ऐं केरु बि अचे त न खोलियो। पर इतफ़ाक़ इहो थियो जो साईं जे अचण जो टाइम थियो, ऐं उहो गेट खोले जीअं बीठो हुउसि त हू मथां उहो अची वियो, पुठियां काज़मी साहब आयो, पर हू पहिरीं अची वियो, हुन वञी गाॾी बीहारी। हुन मूंखे चयो त मूंखे गनी साहब में कमु आहे। मूं चयोसीं गनी साहब जे ऑफिस त मथे आहे, पर ठीकु आहे, पर तव्हां गाॾी पंहिंजी पार्क ॿाहिरि कयो, छो जो असांखे डायरेक्टर साहब जो हुकुम आहे। कहिड़ा डायरेक्टर? मूं चयोसीं ज़फ़र काज़मी। हा ठीकु आहे, उनखे तूं मुंहिंजे नाले ते ॿुधाए। मूं चयोसीं महिरबानी कयो, गाॾी पंहिंजी तव्हां ॿाहिरि कयो। एतिरे में मुंहिंजी ऐं उन जेको गार्ड हो, हुन सां गॾु उन वटि क्लैशनकोफ हुई, मुंहमारी थी पई, असां विड़ी पियासीं पाण में। विढ़ण खां पोइ हुन मूं ते क्लैशन सिधी कई, मूं हुन ते बंदूक जेको आहे ॿई नाल सिधा कया, मूं लेस हुउसि आऊं। पर असांजो जहिड़ो थी पियो, एतिरे में गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साईं वटि हूंदो, उन पोइ साईं खे ॿुधायो साईं ख़ादिम हुसैन सां अहिड़े हिसाब सां विड़ी पिया आहियूं। ठीकु आहे, काज़मी साहब मूंखे चयो बाबा कीअं ॻाल्हि आहे, मूंखे सॾायो काज़मी साहब ऑफिस में, मूंखां पुछा कई बाबा ही कीअं ॻाल्हि आहे। मूं चयो बाबा मूं अहिड़े हिसाब सां हुनखे चयो, हुन माण्हू मुंहिंजी ॻाल्हि कोन मुंहिंजी ॿुधी, ऐं मूं चयोमांसि मूंखे काज़मी साहब हीअं चयो आहे। मूंखे चई काज़मी साहब केरु आहे? अच्छा ईअं चयो? चयोसीं हा वाह मूंखे ईअं चयो। ठीकु आहे, बसि तूं हाणे हिते बि, हीउ जीअं माण्हू अचे इनखे मूं वटि सॾाए अचो। बसि पोइ बसि थोरी देरि खां पोइ माण्हू आयो, जीअं आयो त मूं चयो बाबा काज़मी साहब तव्हांखे सॾे पियो। किथे आहे? मुंहिंजो लहजो किथे आहे? छो जो हू पुलिस जो माण्हू आहे न, हुनजो थोरो दिमाग़ु आउट हो। मूं चयोसीं साईं अंदरि वेठा आहिनि पंहिंजे ऑफिस में। हा हलो हलो, मां वठी आयुसि हुनखे। हीअ जीअं अंदरि गिड़िया त हिन 3 दफ़ा साईं खे सलाम करण जी कोशिशि कई, साईं हुननि खे जवाबु कोन ॾिनो। जंहिंमें 4थे दफ़ा हिन चयो साईं मां फलाणे थो ॻाल्हायां, फलाणे जी भेण खे हितां। साईं जन हुनजी तमामु माना हद खां वधीक इंसल्ट कई, वेहण लाइ बि उन्हनि खे कोन चयनि तूं थींदो कहिड़ी मुंहिंजे मुलाज़िम खे जेको आहे हिसाइण वारो, ऐं तुंहिंजा इहे फूल लाराए छॾींदुसि, तुंहिंजी वर्दी लाराए छॾींदुसि। ऐं हींअर ई DIG खे फ़ोन थो कयां, IG खे फ़ोन थो कयां त हीउ कहिड़ो बदतमीज़ माण्हू तव्हां जेको आहे सो असां ॾे मोकिलियो आहे।
अहिड़ी यादगिरियूं साईं सां खोड़ आहिनि। उन खां पोइ वरी हिकिड़े दफ़ा हिकिड़ो माण्हू ॿियो आयो, तमामु को बदतमीज़ क़िस्म जो माण्हू हूंदो, उन सां बि अहिड़े क़िस्म सां असांजी मुंहमारी थी पई। मूंखे साईं चयो त बाबा हिन हिकु थी वियो आहे, हाणे तूं गैलरी बंदि करे छॾियो। ऐं बंदि करे जीअं बीठो त उन माण्हू सां बि अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी ॻाल्हि थी जो हू असां पाण में विड़ी पियासीं। असल में थियो ईअं भाई IG जो सिंध जेको भाउ, उनजो भाउ वरी हिकिड़ो कमिशनर बोर्ड DC हो शायदि किथे, सो लाइब्रेरी मां निकितो। लाइब्रेरी वारनि माण्हुनि खे हिन तमामु घणो तंग कयो। उन टाइम ते असांजो म्यूज़ियम बंदि थी चुको, 1 बजे जो टाइम हो, वक़फ़ो हो, 1 खां 2 बजे ताईं गैलरियूं बंदि हुयूं। त हिन चयो आऊं जेको आहे सो माना मूंखे छॾियो त मां घुमंदुसि। मूं हुनखे ॿुधायो त 1 खां 2 बजे ताईं गैलरियूं बंदि हूंदियूं आहिनि ऐं लंच टाइम आहे असांजो, हींअर गैलरियूं बंदि पियूं आहिनि, तव्हां 2 बजे अचो या 2:45 बजे अचो, असां तव्हांखे जेको आहे जीअं खुलंदो पहिरीं तव्हांखे छॾींदासीं। कि न जेको आहे मूंखे हींअर तव्हां घुमायो, ऐं फलाणे DIG जेको आहे उनजो भाउ आहियां, फलाणो जेको DC आहे उहो मुंहिंजो भाउ आहे, फलाणो कमिशनर जेको आहे मुंहिंजो भाउ आहे। मूं चयो था भली केरु बि हुजे, पर असां वटि हुकुम हलंदो आहे। काज़मी डायरेक्टर असांजो सैयद ज़फ़र अली शाह काज़मी, असां वटि हुकुम हले थो उनजो, असां उनजे हुकुम खां सवाइ इंसाफ़ न कंदासूं ऐं न वरी तोखे छॾींदासीं। उन ते भाउ उन मूंखे असां मुंहमारी कई, मूंखे घटि वधि ॻाल्हाइण जी उन कोशिशि कई। ऐं बि नौजवान हुउसि, ॿाहिरि निकिरी आयुसि काउंटर मां, जीअं निकिरी आयुसि त असांजी मुंहमारी थी पई। पोइ असां पाण में विड़ी पियासीं। अहिड़े हिसाब सां पोइ वरी मूं हुनखे ॿुधायो। बहरहाल उहा क़बर साईं ताईं पहुती, पोइ साईं काज़मी साहिब ताईं पहुती। काज़मी साहिबु मूंखे सॾायो, मूंखां जेका हक़ीक़त पुछी मूं साईं खे ॿुधाई। पोइ वरी हुनखे माण्हूअ खे साईं सॾायो। पोइ हुन माण्हूअ खे जीअं साईं सॾायो त तीअं उहो माण्हू त परेशान थी वियो त हिन काज़मी साहिबु मूंखे छो सॾायो, असांजे त अहिड़ी का ॻाल्हि कोन थी आहे। मूं चयो मूं काज़मी साहिब खे ॿुधायो, मूं चयो साईं हीअ ख़बर हुई, हीअ माण्हू आहे साम्हूं बीठो, हिनखे मूं चयो बाबा 1 बजे जो टाइम आहे, लंच ब्रेक आहे, हींअर म्यूज़ियम बंदि थी चुको आहे ऐं हाणे 2:45 बजे खुलंदो या 2 बजे खुलंदो, तव्हां 2 बजे अचो, तव्हांखे घुमाईंदासीं। पर हिन मूंसां मुंहमारी कई, मुंहमारी खां पोइ बदतमीज़ी कई मूंसां। हिन मूंखे थोरो घटि वधि ॻाल्हायो त मूं हुनखे चयो बाबा घटि वधि ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे का, जीअं म्यूज़ियम जो टाइम आहे, उसूल आहे असां वटि, ओड़े हिसाब सां तूं अचु, पोइ तोखे छॾींदासीं। जी न आऊं जेको आहे सो DIG जो भाउ आहियां, ऐं फलाणा आहियां, हीअं आहियां, ऐं तव्हांखे हीअं कराए छॾींदुसि, तुंहिंजी नौकिरी ख़तमु कराए छॾींदुसि। मूं चयो त मुंहिंजी नौकिरी मूंखे ॾिनी आहे डायरेक्टर आहे असांजो सैयद ज़फ़र अली शाह काज़मी, मूंखे उन नौकिरी ॾिनी आहे, न को तो ॾिनी आहे, न को ॿिए ॾिनी आहे। मुंहिंजी नौकिरी ख़तमु करंदो बि हो ऐं मूंखे ॾिनी बि उन आहे। अहिड़ी ॻाल्हि हुई। पोइ मूं साईं खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। साईं ने हुनखे सॾाए, पोइ हुन खां पुछो, हुन चयो न साईं मूं ईअं बदतमीज़ी कोन कई आहे, हीअं कोन कयो आहे, फलाण कोन कयो आहे। बहरहाल पोइ उन ते हुन चयो ऐं फलाणे जो हीअं ऐं उन ते साईं तमामु घणो चिड़ी वियो। तूं माना DIG जो भाउ आहीं, तूं आई जेकॾहिं DC जो भाउ आहीं त माना मुंहिंजे माण्हुनि जी हिते बदतमीज़ी करी ऐं असां घटि वधि ॻाल्हाई ऐं उन्हनि खे गारियूं ॾी, तूं थींदो केरु आहीं। पोइ भाउ हुन यकदमि जेको आहे सो उन्हनि खे फ़ोनूं कयूं ऐं DIG खे फ़ोन कयईं त कहिड़ो बदतमीज़ तव्हांजो भाउ हिते, तो मां हुनजो भाउ आहियां, हीअं आहियां। उन तमामु घणी हुनजी इंसल्ट कई। उन खां पोइ हुनखे चई ठीकु आहे, हीअ दफ़ा आउं तोखे छॾियां थो, आईंदे जे लाइ जेकॾहिं तो मुंहिंजे कंहिं माण्हू में बदतमीज़ी कई या कंहिंसां घटि वधि ॻाल्हाई त आउं हितां तोखे ॿधाए ऐं जेल मोकिलाईंदुसि। साईं माना को अज़ीम इंसान, तमामु वॾो माण्हू हुयो। साईं को माण्हू आयो, तव्हां यकीन ॼाणो त पराडो मां लथो ऐं जंहिंमहिल मूंसां जंहिंमहिल मुलाक़ात थी हुनखे मूं चयो साईं मां ज़फ़र काज़मी साहिब सां ड्यूटी कई एतिरा साल, तव्हां यकीन कंदो मूंखे भाकुर पाए मूंसां मिलियो ऐं हुनखे चई मूं तोखे भाकुर पातो, मूंखे सुकून मिली वियो आहे। तव्हां साईं सां गॾु रहिया हूंदा, तव्हांखे साईं कुल्हे ते हथु रखियो हूंदो, तव्हां हिन करे भाकुर पातो हूंदई, एॾो ख़ुशि थी वियो माण्हू जो। ऐं असांजा माण्हू न साईं मां पिराए सघिया, न साईं मां सिखी सघिया, सदाईं साईं सां दुश्मनियूं कयूं हुननि। जेके बि ऑफिसर आया वरी बि साईं दुआ घुरंदो, बाबा सोलंगी बाबा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, छॾे ॾियो ऐं अलाह ते मुंहिंजी तवकल आहे। साईं चयो त पाण लकीर जा फ़क़ीर आहियूं। साईं हिकु आर्टिस्ट हुयो, पर साईं चयो त पाण लकीर जा फ़क़ीर आहियूं। दुआ उहो हूंदो साईं, मूं हुनखे ॾिठो दुआ कंदे, केॾो बि तकलीफ़ हूंदी हुई, उन खां पोइ पंहिंजी क़ौम जे मथां साईं रोईंदो हो। मूंखे तमामु मूंखे यादि आहे त साईं कुझु माण्हू ख़त उछलाए वेंदा हुआ साईं जे ऑफिस में। साईं को सुबुह जो असांखे ख़त मिलंदा हुया त बाबा साईं अॼु तव्हां ड्यूटी ते न अचो, अॼु तव्हांखे रस्ते में असीं हीअं कंदासीं, हूअं कंदासीं। अहिड़े तरीक़े सां पोइ बि साईं पंहिंजी ड्यूटी न छॾी ऐं पंहिंजे ऑफिस में अची वेहंदो हुयो ऐं चवंदो सोलंगी बाबा हीअ ॾिसो माण्हुनि जा कम ई पंहिंजा सिंधी माण्हू आहिनि ऐं पंहिंजा इदारनि खे तबाह करण वारा हीअ ॾिसो जेके। ऐं साईं ॿियो साईं तव्हांखे ॿुधायां, मीर मुर्तज़ा भुट्टो साहिब जो हिकिड़ो फ़ोन आयो काज़मी साहिब ॾे, त साईं मीर साहिब खे चयईं तव्हां बाबा तव्हां पूरी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। पोइ साईं मीर साहिबु एॾो क़ाइल थी वियो साईं खां, एॾी माना चई साईं जीअं तव्हांखे खपे तीअं कयो। हिकिड़ो मुलाज़िम हुयो जंहिं साईं जे ख़िलाफ़ु वञी हुनखे भड़कायो, पंहिंजो मीर मुर्तज़ा भुट्टो साहिब खे।
वरी तव्हांखे ॿियो मिसाल ॿुधायां साईं, बशीर ख़ान कुरैशी खे कंहिं ॿुधायो वञी त बाबा काज़मी साहिबु जेको सिंधियुनि जो दुश्मन आहे ऐं सिंधियुनि खे XYZ अहिड़े तरीक़े सां बर्दाश्त नथो करे। साईं बशीर ख़ान साहिबु फ़ोन कई ऐं बशीर खे चई बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां अचो मूं वटि ऐं वेही पाण ॻाल्हायूं था। पोइ बशीर ख़ान जंहिं महिल आयो त साईं सां जंहिं महिल हुनजी कचहरी थी त तमामु ॿाहूं ऐं अदब सां हथ ॿधी ऐं ॿाहिरि निकितो। चई साईं तव्हां सचा आहियो, बाक़ाइदे हीअ क़ौम जेकी असां तमामु ॾुखी आहे, तमामु जेको कोशिशि आहे असीं बि कयूं पिया, पर हिन जो सुधरणु ॾाढो ॾुखियो, पर अलाह ख़ैरु कंदो, वरी दुआ कंदे। तो साईं अहिड़नि मरहलनि मां गुज़री। हाँ, ये जो फ़न जो भी अल्लाह की मेहरबानी से सीखा है और हम पहचाने जा रहे हैं ज़फ़र काज़मी साहब की वजह से। डिग्री हमारे पास कोई ऐसी है नहीं फ़ाइन आर्ट की, लेकिन मैं तो ये समझ रहा हूँ कि मेरी बड़ी खुशनसीबी है कि ज़फ़र काज़मी साहब आर्टिस्ट ही नहीं बल्कि आर्ट की यूनिवर्सिटी थे और मैं उस यूनिवर्सिटी के साथ ही रहा। तो अल्लाह की मेहरबानी से मैं तो फिर मेरे तो ये मिसाल समझ में आती है कि अगर पत्थर भी पारस के साथ लग जाए तो वो सोना बन जाता है। तो हम तो काज़मी साहब की वजह से पहचाने जाते हैं। मैं वालिदैन के बाद जो है इज़्ज़त भी काज़मी साहब की करता था और आज मेरे बच्चे जो इतने बड़े हो गए हैं वो भी इसी रोज़गार की वजह से, इन्होंने रोज़गार भी से भी मुझे लगाया और अब भी जो अल्लाह की मेहरबानी से काज़मी साहब की वजह से मैं मुख्तलिफ प्राइवेट काम भी करता रहता हूँ, गवर्नमेंट तौर पर भी करता हूँ। तो उन्हीं की मरून मिन्नत है सारा सिलसिला। तो अल्लाह करेगा इंशाअल्लाह ताला आइंदा भी जो है वो इसी तरह के काम मिलते रहेंगे, लेकिन ज़फ़र काज़मी ही की वजह से जो भी कुछ हूँ मैं उनकी वजह से हूँ ना। तो ऐसे शागिर्द अभी हैं एक दो और, अल्लाह करे कि वो अल्लाह उनको हयाती दे। और मैं तो क्योंकि अब रिटायरमेंट के बिल्कुल करीब हूँ, तो अल्लाह ताला बाकी जो शागिर्द हैं एक दो बचे हैं तो वो उस काम को संभाल लें। और उसके अलावा मेरा तो ये है कि भाई जो नए डायरेक्टर साहब यहाँ आएँ या वो जो हैं मौजूदा उनके साथ उनको अटैच करें ताकि दूसरे लोग भी थोड़ा सा उनसे सीख सकें। ये काज़मी साहब की जो बकाया जात काम है उनको आगे बढ़ा सकें। कुछ काम बिल्कुल बीच में पड़े हुए हैं। ऐं इहो साईं सम्झाइण असीं वियासीं मिठी ऐं जगदीश वारा वटि विया, उते ॾिसी ऐं हुनजी को नियाणी हुई उते इंडिया में गुज़ारे वई। पोइ त तो ग़लती के तूं हिंदू आहीं, तुंहिंजे घर में तुलसी कोन्हे। पोइ ॾाढो हुनखे मुंहिंजो साम्हूं चयईं। पोइ वरी आयो हितां मूंखे तुलसी जूं कुंडियूं ॾेई ऐं हुते जगदीश खे घर पहुचाइण वियसि। उते फिरी असांजी बरसाति कोन्हे। चए मूंखे हिते तारामंडल में माण्हू छो कोन था ॿुधाए त बरसाति जी ख़बर असां वटि त लाइट आहे उन जे करे कोन था ॿुधाए। पोइ साईं तारामंडल ॾिसे चई सुभाणे न परे ते बरसाति ॿुधी। ऐं वियसि कुंडियूं ॾेई, ईमानदारी एतिरी ॻाल्हि ही केसर गॾो असां को सामान खणे पूरी मिठी हेॾो हेॾो पाणी हेॾो भरी छॾे। हे साईं जी पेशन खे जेको साईं चवंदा उहो बिल्कुलु उहा साईं जी अलाए राति जो ख़्वाबु ईंदो, ॿियो थर जे हवाले जेका ॻाल्हि कंदो उहो असांजे साम्हूं ईंदी। हिकिड़ो साईं चिटसाली बि कई, मुंहिंजो साईं ॿाहिरि मूंखे मच्छर था खाइनि, चए मुंहिंजी ऑफिस बि आहे खोले वेह न। पोइ साईं हिते सामान लखनि जो भई चए सामान तो थिए एतवार में। पोइ अहिड़े ॻाल्हियूं। ऐं हिकिड़ो ॾींहुं जीजी वारा विया हलिया, पोइ मूंखे मानी घरां ईंदी आहे, पोइ विसरी वई ॻाल्हि। पोइ साईं वियो उते, चए बाबा गिनो पिटींदो न, मूंखे वञी पैसा ॾे। बाबा मुंहिंजो पैसा कोन वठंदासीं, मां मानी खाई। चए न मूंखे साईं मारींदो। पोइ न पोइ हेॾां उछलाया पैसा, ऐं हेॾां उछलाए न पोइ उछलाए भॼी वियो। पोइ ॾाढो साईं मूंखे भाईंदो कंदो, ऐं थर जो माण्हू अनपढ़ियल ऐं एॾो मूंखे साईं भाईंदो जेके का ॻाल्हि कोन्हे। ऐं पोइ हिते चवंदा आईं मूंसां ई अनपढ़ियल। चई इहा अॼु ॻाल्हि कीअं बि ऐं झटि कोन आयो ऐं मथे जा छट आहियो, अव्हांजे हथ में हुनर आहे। असां हिकिड़ो ॾींहुं साईं चांदी जो पीस पे साफ़ु कयो त कुर्सी पंहिंजी ते मूंखे चई हितां वेही, मूंसां हिन कुर्सी न, मूंसां ही तव्हांजी कुर्सी। चए हीअ कुर्सी मुंहिंजी न को तुंहिंजी आहे, हीअ कुर्सी चरिया कम जी आहे, तूं वेही कमु कर। पोइ मूं साईं जी कुर्सी ते वेही कमु करियो। चई कुर्सी मुंहिंजी न को तुंहिंजी, हीअ कुर्सी कम जी आहे, तूं वेही कमु कर। पोइ मूं कमु कयोसीं। थर जे असां मेघवाड़ कुंभ ते ॾाढो विधा हो। अचे अव्हांजा हुनर हीअ सभु मेघवाड़नि जा आहिनि ऐं हथ जा हुनर आहिनि। पोइ थर जा भर्त जा नाला केतिरा आहिनि उहो मूंखे साईं पुछंदो, किताब में लिखंदो। हाणे नाला थर जो आहे माना कढ़ाई त भर्त, नालो भर्त अची वियो। पोइ हिन सूफ़ जो भर्त आहे, हरड़ी भर्त आहे, हुरमुच भर्त आहे, सिंधी टाको आहे, इहे सभु भर्त जा नाला पुछंदा हुआ, पोइ लिखंदा हुआ। साईं साइंस वॾी मुंहिंजी घणी रही। असांजे उस्ताद हिकिड़ो त उहो नंढा मॉडल त अक्सर इलाही ठाहींदो, ख़ासि करे जेको सो सकाफ़त पंहिंजी सिंध ते सिंधियाणियूं इहो ठाहींदो हो। अहिड़ी तरह उन हिकिड़ो त हो यार अली फ़क़ीर असांजो फ़नकार, मशहूरु फ़नकार हो, उन जो बि मॉडल नंढड़ो ठाहियो हुअईं। हिनखे बाक़ाइदे पेंट कयो हुअईं, वार ही ॾाढो सुहिणो ठहियलु हो। ऐं इन खां पोइ अहिड़ी तरह हिकिड़े दफ़े वरी मीर नसीर ख़ान जी
नंढड़ो मॉडल ठाहियो हुअईं जेको बाक़ाइदे जीअं मीर नसीर खान खे टोपी पियल आहे बाक़ाइदे हू कच्छ में तलवार, उहा तलवार वरी पंहिंजी चांदी जी ठाराए उन पोइ उन जे गोॾनि ते कच्छ में रखी ऐं संदरो बंदरो जीअं उन जो ॿधल हो तीअं जेको सो उहो बिल्कुलु हू बहू ओड़ी तरह ठाहियूं जेको ॾाढो बहितरीनु ठहियलु हो। हाणे उहो जेको उनजे हथ जो ठहियलु मीर नसीर ख़ान जेको मिटीअ मां ठाहियो हुअईं उहो जेको सो उनजे डायरामा में रखायो वियो आहे। अलाह करे हुन जी शइ इहा ओड़ी तरह महफ़ूज़ हुजे, हुनजी महिनत थियल हुई, तंहिंजे करे हुनजो क़दुरु कयो वञे ताकी नुमाया रहे ऐं दुनिया हुनखे ॾिसे। असांजे कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां सेक्रेटरी जी इहा हुई त जिना कोड जेका आहे उन में असां सॼो म्यूज़ियम बि ठाहियूं ऐं उन में पोइ सैंपल म्यूज़ियम स्टार्ट कयोसीं। गौस अली शाह तंहिं वक़्त में चीफ मिनिस्टर हो ऐं चई त असांजा आइडियाज़ हिते आहिनि ऐं तमामु जेके बि असांजा सिंध जा हुनरमंद आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी बाज़ार ढक बाज़ार जीअं थींदी आहे मशहूरु आहे असांजी सिंध जी ढक बाज़ार ठारायां जंहिंमें ॿिन्ही पासे दुकान हुजनि ऐं उन्हनि में टोटल असांजे सिंध जा जेके बि हुनरमंद आहिनि उन्हनि खे विहारचे ऐं उहे कमु कंदे बि माण्हू अचनि, फॉरेनर अचनि, हूअं सॼी सिंध लताड़ीनि, हू उते जो हिकिड़ी जॻह ते सॼो उन्हनि खे कमु ॾिसण बि अचे ऐं उहो जेको ऐं जंहिंमें जूता खुसा टोपियूं सिंधी मक़सदु चवण जो त भर्त जेको बि कमु असांजे सिंधी कल्चर जो आहे उहो सॼो उन में ॾेखारियां ऐं बाक़ी हिसे में जेको घर ठारायां त उहे उन्हनि खे रहाइश उते ॾियूं। मुख़्तलिफ़ सिंध में जिते बि माण्हू रहनि था उन्हनि खे वठी उते रहाइश उते ॾियूं ऐं उन्हनि खे शॉप ऐं ठाराए ॾियूं उन में। ऐं तंहिंखां पोइ वरी जेके हिन में जिना कोट में जेके कमरा इलाही जेके ठहियल आहिनि उन्हनि में जेको सो उन्हनि खे म्यूज़ियम ठाहिण जो इरादो हो। पर पोइ इतफ़ाक़ सां असांजो साहब ॿाहिरि ई विज़िट ते हली वियो ॿाहिरि मुल्क में। पोइ असां वटि DG हो उन वटि पहुता रेंजर्स वारा त असांखे ज़रूरत आहे असांखे कुझु वक़्त लाइ इहो ॾियो। पोइ जीअं हुननि उहो वरितो त तंहिंखां पोइ अॼु ॾींहं ताईं उहो वापसि कोन्ह थियो, उहो उन्हनि जे कब्ज़े में रहियो। अहिड़ी तरह असांजी कल्चर डिपार्टमेंट जी जेका सेक्रेटरी अब्दुल हमीद आख़ून जेका इहा प्लैनिंग कई सा उन में न करे सघियो। अहिड़ी तरह उन में हिकिड़ो मोहम्मद बिन कासिम जो मिनीचर साईं ठाहियो जेको घोड़े ते ॾेखारियो वियो ऐं बिल्कुलु हू बहू ॾाढो सुहिणो ठहियो हो जेको उन में रखियो वियो। पर पोइ कुझु हिसो म्यूज़ियम जो ठाहियो होसीं ऐं पोइ हिकिड़ो दफ़ो विज़िट बि थी ऐं ॾिसी विया ऐं तंहिंखां पोइ वरी अॻियां वरी इहो किसो थी पियो जो असांखां उहा बिल्डिंग ई फुरिजी वई, तंहिंजे करे उहो असां मुकमल न करे सघियासीं। त इहो जेको मिनीचर ठाहियो वियो सो चीकी मिटी मां, छो जो असां उस्ताद चीकी मिटी जो माहिर हूंदो हुओ, उन मां शयूं मुख़्तलिफ़ जेका ऐं बिल्कुलु हू बहू अहिड़ी शइ ठाहींदो जेको ॾिसण वारो तइजुब कंदो हुओ। उहो उन खे घोड़े ते विहल ॾेखारियल हो मोहम्मद बिन कासिम खे बाक़ाइदे ड्रेस ही टोपी जीअं हुनजी फ़ौजियुनि जी जेका हूंदी आहे ओड़ी तरह हुनजी पारायल हुई। ऐं अहिड़ी तरह वरी सची मूंखे बि यादि अचे थो त जॾहिं मां मॉडलिंग सिखी पिए उस्ताद ठाहींदो ऐं उन अॻियां वेठो सिखी पिए तॾहिं जेको हुनखे ॾिसंदे ॾिसंदे मूं मिटी खणी उते जो उते वेठे हिकिड़ो नंढिड़ो मिनीचर नंढिड़ो मॉडल जेको मां बि मुंहिंजो ज़हन बि उस्ताद ते वियो त हू हमेशह पंहिंजे सिंध जे कल्चर ते कमु कंदो हो। त अहिड़ी तरह मूं सिंध जी हिकिड़ी माई ॾेखारी जेका हेतिरी हुई ऐं उन में हिनखे जीअं सिंध
माण्हू ज़ेवर सोनो हस पाईंदा आहिनि या चांदी जो हस पाईंदा आहिनि, अहिड़ी तरह हुनखे उहो मूं पारायो, बाक़ाइदे रो हुनखे मथे ते पारायो, वार, अखियूं, अहिड़ी तरह मूं नंढिड़ो मिनीचर मॉडल ठाहियो, जेको फस्ट टाइम जॾहिं उस्ताद खे ॾेखारियुमि, उस्ताद चयो त अड़े तूं पहिरियों हथु तुंहिंजो अहिड़ो आहे त हेॾो मिनीचर तूं मॉडल ठाहियो आहे, भेण तूं हाणे हीअ मॉडल बि तूं ई ठाहींदे। न छॾींदे तूं इहो कमु बि। पोइ माशाल्लाह पोइ सॼे म्यूज़ियम में जेको मूं कमु कयो उन में मॉडल विहारिया। अहिड़ीअ तरह मूं बिरशा म्यूज़ियम जेको ठहियो उन ते बि कमु कयो, जिते मूंखे चीफ मिनिस्टर गौस अली शाह मूंखे जेको सो अवार्ड ॾिनो। उन दौर में सम्झां थो 3000 रुपए जो अवार्ड, 3000 रुपया उन दौर में वॾी ॻाल्हि हुई, मूंखे 3000 रुपया इनाम ॾिनो चीफ मिनिस्टर। तंहिंखां पोइ आहिस्ते आहिस्ते इन फील्ड में गॾु हलण खां पोइ असां सभ खां पहिरीं जेको सो स्टेज ठाहिणु सिखियासीं। जीअं बिरशा जे मेले ते स्टेज ठहंदो आहे, हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे त असां किताबु हिकिड़ो वॾो ठारायोसीं, उहो स्टेज ते रखियोसीं, शाह जो रिसालो करे ॾेखारियो हुओसीं पूरे विच ते। अहिड़ी तरह हर साल असां नवां नवां चेंज कंदा रहंदासीं, कॾहिं झुगी ठाहींदासीं, कॾहिं चौरो ठाहींदासीं, पर पंहिंजी सकाफ़त ते ई कमु कंदासीं।